मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। ॾिसो घरवारी सां बार बार जेकॾहिं लड़ाई थिए थी उन जो रीज़न हिकिड़ो मां बयानु कयां। ॾिसो औरत जेकी आहे बनिस्बत मर्द जे उनखे अल्लाह ताला सम्झ ऐं अकुल जेको आहे मर्द खां कुझु घटि ॾिनो आहे, ऐं अहिड़ी तरह मर्द जेको आहे उहो औरत खां ज़्यादा कवी आहे ऐं औरत मर्द जे मुक़ाबले में कमज़ोर आहे। जेकी शइ कमज़ोर हूंदी आहे ऐं जेकी शइ सम्झ जे एतबार सां अकुल जे एतबार सां घटि हूंदी आहे त उनखे जज़्बात बि ज़्यादा चढ़ंदा आहिनि। अहिड़ी तरह जेकॾहिं कंहिं बि ज़ाल ऐं मुड़ुस जी पाण में लड़ाई थिए थी त उनजो हिकिड़ो मां बहितरीनु जेको तव्हांखे तरीक़ो ॿुधाईंदो लड़ाई तव्हांजी न थींदी। उहो कीअं त मर्द जेको ख़ामोशी इख्तियार करे, औरत बार बार अहिड़ा जुमिला ॻाल्हाईंदी आहे जेकी बिल्कुलु मर्दनि जे जिस्म जे अंदरि ईअं सम्झो खंजर लॻण जे बराबरि हूंदा आहिनि। पर हाणे छा करिणो आहे, मर्द इन जुमिलनि ते इन अल्फाज़नि ते ख़ामोशी इख्तियार करे, ऐं जीअं जो ख़ामोशी इख्तियार कंदो त इहे लड़ाई जेको आहे बिल्कुलु ख़तमु थी वेंदी। ऐं अहिड़ी तरह सेम औरतुनि जे लाइ बि ईअं ई आहे। जीअं मर्द जेको आहे कंहिं कंहिं मौक़े ते पंहिंजी घरवारी जे अल्फाज़नि खे मर्द बर्दाश्त थो करे, सेम अहिड़ी तरह औरत बि इहे बर्दाश्त करे पंहिंजे मर्द जे जुमिलनि खे, मुड़ुस जे जुमिलनि खे। त इनशाअल्लाह ॿिन्हिनि तरफ़ां जेकॾहिं ईअं थींदो पोइ मामलो लड़ाई जो इंतिहा ख़तमु थी वेंदो। मां वटि काफ़ी नौजवान ईंदा आहिनि, उन्हनि जो रीज़न इहो हूंदो आहे त साईं बार बार पंहिंजी घरवारी सां लड़ाई थिए थी। हाणे इहा लड़ाई ख़तमु थिए कीअं, त इहा लड़ाई जी तमामु वॾी पहिरीं जेकी वजह इहा त औरत जेकॾहिं जज़्बात थींदी, उन सां गॾोगॾु जेकॾहिं मुड़ुस बि जज़्बात थिए थो त लड़ाई थी वेंदी ऐं इन ई लड़ाई ते काफ़ी जेको आहे तलाक़ूं थी वियूं ऐं काफ़ी जेको आहे औरतूं घर खां पंहिंजे मुड़ुस जे घर खां निकिरी करे पंहिंजे पीउ जे घर में वेठियूं 20 साल जेको उन्हनि खे गुज़री विया। त हाणे ॾिसो ॿिन्हिनि जे लाइ एतदाल जी ॻाल्हि आहे। जेकॾहिं अगरि मुड़ुस जज़्बाती आहे, जेकॾहिं कंहिं बि औरत जो यानी कंहिं बि घरवारी जो मुड़ुस जेको आहे जज़्बाती आहे त उहा औरत जेकी आहे थोरो अकुल खां कमु वठे, उहा औरत थोरो अकुल खां कमु वठे त ख़ामोशी इख्तियार करे। ऐं सेम मर्द जे लाइ बि ईअं हुकुम आहे। जेकॾहिं कंहिंजी घरवारी अमूमन औरतूं मर्दनि खां ज़्यादा जज़्बाती औरतूं हूंदियूं आहिनि त मुड़ुस जेको आहे कम से कम अल्लाह ताला मर्द खे ज़्यादा जेको आहे सब्र ॾिनो आहे बनिस्बत औरतुनि जे। त मुड़ुस जेको आहे ॾिसे त हाणे जेकॾहिं इन मामलात खे पंहिंजी घरवारी सां पूरी ज़िंदगी बसर करणी आहे त मूंखे जेकी आहे कुझु लम्हा ते जेको आहे ख़ामोशी इख्तियार करणी पवंदी। ऐं अहिड़ी तरह जेकॾहिं औरत जेकी आहे समझदार आहे, औरत ईअं चए थी त मां पंहिंजे मुड़ुस सां तमामु वॾी ज़िंदगी गुज़रियां ऐं मुंहिंजे लाइ बहितर आहे, त उहा औरत हर हिकु मौक़े ते इन शइ जो जेको आहे लाज़मी ख़्यालु करे। जॾहिं मुड़ुस जज़्बाती थिए त औरत जेकी ख़ामोशी इख्तियार करे, ऐं जेकॾहिं औरत जज़्बात थिए थी त मुड़ुस जेको आहे ख़ामोशी इख्तियार करे, इनशाअल्लाह लड़ाई ख़तमु थी वेंदी।